یہودی جی نیاڑی یہودی یہ جو ننڈڑے ॿارن جو سرکار کے آمد مرحبا جا نعرا ॿुधई تو جلوس जे ईंदे ॾिठई तो दरवाजे तो ॿाहिरि निकिरी बीही जो रही महबूब जो आया मदीने वारो घोट जो हले पियो तो महबूब जे पेरन खां जेका मिट्टी उॾामे पई सा नूर जा पिछला ॾे पई छा पई ॾे छोकिरी ॾिठो ॿिया हलनि था त मिटीअ थी उॾामे इहो हले थो त नूर थो उॾामे ॻाल्हि छा उहा कदम वारी जाइ ॾिठ महबूब लंघी विया उन कदम वारी जाइ तां मिटी खणी घर आई चई बाबा तूं अखियुनि खां अंधो आहे न चओ चए हिकिड़े हकीम खां दवा वठी आई आहियां चओ सुभान अल्लाह हई हई दवा वठी आई आहियां पीउ चवण लॻो त मुंहिंजी न्याणी इहा दवा कहिड़ो कम ॾींदी मां अम्मा जे पेट मां अंधो निकितो आहियां जी बाबा दुनिया जे डॉक्टरनि खां ला इलाज थी सघे थो अहिड़ो हकीम आहे जो ला इलाज कंहिंखे कंदो ई नाहे हीअं सुम्हारे खणी महबूब जे कदमनि वारी मिटी खणी हीअं जो अखियुनि में विधई अख थी वियसि वरी ॿी में विधई त ॿी अख थी वियसि चई त पुट इन हकीम जो नालो ॿुधाई थी चइबा ॿियूं ख़बर ॿी ख़बर कान्हे इहे ॻाल्हियूं आवाज़ ॿुधां पई त सरकार की आमद मरहबा दिलदार की आमद मरहबा मीठे की आमद मरहबा मदनी की आमद मरहबा मोहम्मद की आमद मरहबा अम्मा इन का दवा वती थी दवा काथे कई रुगो कदमनि जी मिटी कई मांस ॾिस त सही मुर्की कीअं था सुभाणे अल्लाह चवनि सुभाणे अल्लाह कीअं था चवनि असां सोचो त थकिजी पिया हूंदव मदीने जे घोट जे बारे में उहा छोकिरीअ थी चवे त बाबा उन जे कदमनि जी मिटी हुई जेका तुंहिंजी अखियुनि में विधो कि जल्दी करे लोह खणी वटि मूंखे इहो अखियूं न खपनि मां हिन नबीअ ते ईमान ई कोन थो आणियां खणी ॾिनई लोह हीअं सीखायईं मुला खे चई आंगुर तारे में हणाए त नज़र बचंदई दादा दादा जेको अलाह तोखे नूर ॾिनो आहे थोरो हेॾे त अच छगा करायांसि बचंदसि डॉक्टरी ला इलाज करे न सघां बाबा तुंहिंजो त तारो लाशारी चट करे छॾियो नज़र पवई काथो हीअं जो सीखाणी हीअं जो कढियई अम्मा रोशनाई अञा तेज़ थींदी थी वञे वरी ॿी अख में हई हीअं कढियई चई अम्मा ओॾियाणी रोशनाई तेज़ थींदी थी वञे चई बाबा हे अल्लाह जो नूर थी महबूब मदीने वारे घोट जे कदमनि जी मिटी आहे भला सीखनि सां निकिरंदी को जंबूरनि सां निकिरंदी बाबा हे नूर अहिड़ो पियो अथई जो मरंदे दम तक मरण खां पोइ बि निकिरण वारो न ठही चिंजाणी पोइ भला हाणे कलमो पढ़ां ॿियो छा कयां इहो नूर त मुंहिंजी जान न छॾींदो पोइ जेतिरो सीखूं थो वञा ओतिरो वधंदो थो वञे हे वरी कोई चा में चइबो चिठी लिखाई मौलाना साहब आपने बोला है कि अल्लाह ने नबी को नूर से बनाया अगर अल्लाह ने नबी को नूर से बनाया होता तो अल्लाह दो टुकड़े हो गया शिर्क बन गई शिर्क बन गई एक चरियो पठाण वेठो उनसे दलील का पुरखा हजरत मोहम्मद नबी हमारा पीर तू बोलता है कि अल्लाह ने नबी को नूर से बनाया अल्लाह का नूर कम हो गया टुकड़े हो गया चल हमारा कुआं है पानी निकालो पानी निकालो पानी निकाल जितना पानी निकालोगे फिर पानी आता जाता है अरे कुएं का पानी कम नहीं होता अल्लाह का नूर इतना थोड़ा सा कम हो गया
کچھ سیکھنے کی ضرورت ہے. صرف یہ بات نہیں چلے گی کہ جبتۃ واحدۃ وعند ضرورۃ جائزۃ علماء کو تبلیغ میں چیو لگائے ہو چلے تو جب یسو اتنے لوگ یہاں سے دیکھیں مسجد اٹھے یہاں سے تو یہ بستر رکھا دے آواز جو ان جوان نے کوئی چلا نہیں پیش ماں مجھے اٹھو 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 ارے اصا نکری رات رہا اٹھو میں پہلی کھڑی کھڑی بستر لوٹا تھوڑا کندھ ٹیڑا تھی گیا تو مولوی تپاયો آئے نکتا تھی وری دروازے کو اندروں نکلی باہر نہیں رہا نک جا تو پورا ہوا ان تو ادھر بھی اٹھو سردار نبی بشوار کو مجھے پہلے جو صلاة پڑھاؤ تو وہ نہ تو بس انہیں جو رات نہ رہے بھی صلاة گر پڑے صلاة گر پڑے بہرحال اتنے ویاسی ماں یہ عجز امیر ہے ببیا ہاں یہ مسجد میں بیٹھا ہوں باقی بیان گشت کرنا گشت اچھا چاری بیٹھا تھی فضائل اعمال پہ والے تو امیر صاحب چاہ کڈو تھوڑی دیر کا کو نسواری دبلی کجے مسجد جیسے وہ تو یہ کٹھی وری یہ کھولیں وہی تے رکھیں دبلی بند کی یہ رکھی ہاں تو پھر دین کے لیے ہر رات دن کوشش کرنا پڑے گی یہ کہ صحیح میں اندر بھی صحیح ماں حیران تھی اس سندھی معلوم جو امیر صاحب بات سنو ہم نے بہت لوگوں کو نسوار لگاتے دیکھا ہے وہ ایسے بند کرتے ہیں پھر منہ کھولتے ہیں پھر ڈالتے ہیں ایسے کرتے ہیں اور آپ نے ایسے کیا کہتا ہے لاشاری یہی تو کرامت ہے ماں کو پوچھا تو نبی جان کہا چی مجھے سائیں تو مرشد ڈٹھو آئے سائیں سید شبیر احمد شاہ ماں جو دا مو ڈٹھو آئے زیارت کئی ہے چی کتنے کئی تھی بلا نشانی دے ماں جو دا ساجد جوکے جی ہوٹل جدہ تے مو ڈٹھو آ سائیں ابھی پھر اتنے ملاقات تھی سائیں نالو جو کھڑی تو مجھے نالو ذہن میں اچھی ہو چیزی مجھے پیر جو ہزار کرامت سائیں کو ہر ایک عاشق وٹ اللہ وارن جو کرامت ہے پر مو وٹ بھی امیر صاحب واری کرامت اتھو مجھو امیر صاحب بڑی بات ہے یار نشانہ اتنا پکا کہتے مولانا یہ کچھ بھی نہیں ہے سائیں قبلہ یہ کچھ بھی نہیں یہ نشانہ کیا ہے تم ادھر سے نسوار ادھر لے جاؤ جی کا سے مکھنی ہے ادھر سے ایسے بند کر کے پھینکو تم پھینکو میں منہ ایسی کروں سیدھا گرے گی سیدھا ہماری جان نہ کرے کرے گھر میں بٹرے کتا ایک ہوشیار ہوں گا مانی ٹکر یہ متے اجن متوں ہی جا پکڑے ہیٹ کلو بول گیا تمہاری تبلیغ سے اب تک مسجد سے نسوار نہیں گئی ہے اور ہمارے سنیوں کے پیروں کی تبلیغ کو تو دیکھو خدا کی قسم داڑھی جس کے چہرے پہ نہیں تھی آج داڑھی ہے امامہ سر کے سر پر نہیں تھا آج امامہ ہے آج وہ عاشق رسول نظر آ رہے ہیں کرامت ان کے چل گوا آج پہ قیمت پاک نبی تھے قدم نواری مٹی تھے پیست یہودی قلبے بھرے مسلمان تھی وہ مجھے محبوب جے چاہتے خوش کیر تھا حضور جا غلام خوشی کندا ہا محبوب عید ہل خوشی ملائیدہ ہا ساڑھے چو سبحان اللہ سیدنا عثمان غنی چو سبحان اللہ تیر عثمان جامع القرآن عثمان تیر عثمان حیادار عثمان تیر عثمان مجھے پاک نبی جو غلام سیدنا عثمان مدینے والے گھوٹ سونے لجے پال نبی جے خدمت میں آئیو یا رسول اللہ مجھے دعوت قبول کیوں نیارو نہ تھا
दावत कबूल कयो मुझे सोने हबीब फरमायो त हा वञ उस्मान तुंहिंजी दावत कबूल आहे तव्हांखे दावत साईं मुख्तार अहमद जान सरंदी में ॾिनी आहे न ॾिनई कबूल कई अथव तो मुझे महबूब के सैयदना उस्मान गनीअ ते चवे त या रसूल अल्लाह मूंखे तुंहिंजे करे सभु कुझु मिलियो इज़त मिली दौलत मिली हर शइ मिलियो आहे अॼु तुंहिंजा मुंहिंजा महबूब मुंहिंजे कखड़नि ॾे पेर न भरी अदा उन मुरीद खां पुछ जॾहिं मुर्शिद अंगण ते महिमान थियसि हिन ख़लीफ़े खां पुछ ख़लीफ़े मोहम्मद बिलाल खां पुछ जॾहिं सजण साईं अचेसि त पोइ छा हाल हूंदुसि पोइ इहो पोरो हूंदो पोइ इहो पोरो नज़र ईंदो टेंग टपा हूंदसि जवानी जी मस्ती अची वेंदसि वॾो शाहूकार सैयदना उस्मान गनी महबूब खे दावत कयई मदीने वारे घोट चुस्त वञ तूं इंतजाम कर मां ईंदुसि पर उस्मान मां अकेलो अचां या यार वठी अचां मुंहिंजा महबूब जेतिरा गुलाम वठी अचे वण वठी अचे हज़रत सैयदना उस्मान गनीअ बि सिधो पंहिंजे दोस्तनि खे घुराईं था छो मुंहिंजा दोस्त आहियो न अची आओ मुंहिंजी नौकरी बि कंदा अची आओ जे हाणे इएं न चइजो त उस्मान गनीअ जे लाइ कुझु बचाइणो आहे अॼु जो कुझु आहे लुटाइणो आहे अॼु मुंहिंजो महबूब थो अचे मुंहिंजो महबूब थो अचे अॼु पण टिण हे शहर गलियूं हर शइ सिंगारियो सभु शइ सिंगार जी वई तरह तरह जा सैयदना उस्मान गनी ताम पचाया वाह जो ताम पचाई हाणे जो महबूब अचे पियो सैयदना उस्मान गनी दरवाज़े ते बीठो आहे मुंहिंजे सोने नबीअ जे इंतज़ार में महबूब जो आयो कदम खणी हेॾे ॾिस हेॾे अॼु तूं ॻाल्हाई घटि थो हाणे या बुख लॻी अथई मूंखे DSP साहब चयो त 2-3 कलाक खां सवाइ जान न छॾींदो साईं इन जी मोहबत आहे त मूंखे बि त घटि करणो न आहे हेॾे तवजो करे हे ख़र्च जी ॻाल्हि थो कयां ओ मुंहिंजे पाक नबीअ जे मीलाद मल्हाइण वारा रेलीअ कढण वारा चाइल खे सिंगारण वारा घर खे सिंगारण वारा अच तोखे तसल्ली थो ॾियां इन वाक़े खे ॿुधंदे त ख़ुदा जो कसम सभु चीज़ मुस्तफ़ा ते लुटाईंदे उस्मान गनी छा कयो जो महबूब जो कदम खयो त चई हिकु वरी ॿियो कदम खयईं चई 2 वरी टियों कदम खयईं चई 3 वरी चोथों कदम खयईं चई 4 उस्मान गनी जे हथ खां मुंहिंजो महबूब वरितो त उस्मान दावत ते थो हलाए मुंहिंजे कदम खे छो थो ॻणी छो मुंहिंजा महबूब मां ई त ॼाणा थो त तुंहिंजे कदमनि जो शान छा ऐं इहा ई कदम मुंहिंजा महबूब अर्श मुअल्ला ते पिया वञनि तुंहिंजे कदमनि तां घोर वञा मुंहिंजा सुहिणा मां हे कदम जेके ॻणा थो अचण वञण जा जेको तूं मूं ॾे पेर भरे थो अची तूं जेको मूं ॾे पेर भरे थो अची मां इहे कदम ॻणा थो हिकु हिकु कदम जे बदिले में 10 कैदी आज़ाद कराईंदुसि हाय सुभान अल्लाह 10 कैदी आज़ाद कराईंदुसि महबूब जो आया कदम उस्मान गणदो आयो हुजरे पाक में जो पहुता उस्मान गनीअ जी जाइ सिंगारी कया रस्ता सजाया पिया आहिनि घिटियूं सजायूं पियूं आहिनि उस्मान कॾहिं रोए कॾहिं खिले कॾहिं लुड़क पिया हलनि कॾहिं मुस्कुराहट खिले बि पियो त रोए बि पियो पुछा करे ॾिसंदा उस्मान हे घोड़ा छा जा आहिनि चीन घोड़ा आहिनि कुर्तन जा गमीअ जा घोड़ा न आहिनि हे ख़ुशीअ जा घोड़ा आहिनि उस्मान मुर्क बि अथई लुड़क बि अथई चेहरे ते मुर्क अथई अखियुनि में लुड़क अथई त उस्मान छा जवाब ॾिनो चओ न
عثمان غنی جواب ॾिनो उन खे हाजी गुलाम नबी ने हिन तरह सां समेटियो आहे चोट जो मुबारक मिड़ी उस्मान खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया अरे प्यार मिलंदो मूंखे आसरो ई न हो प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया उस्मान गनी दस्तरखान लगायो जलसो ख़त्म थींदो काथे न काथे दस्तरखान ते लॻंदो न सुभान अल्लाह हिननि लाइ बि लंगर जो इत्माम आहे न तसली त ॾेई छॾिया न तुरत ॿुधायो मीलाद जो लंगर बि खाईंदव न खाइण लाइ त सभई हाओ था कयो वेठा हो न पंहिंजा वेठा हो तॾहिं हेॾे तवजो कर मदीने वारे घोट जो गुलाम सैयदना उस्मान गनी जेको आहे दस्तरखान लॻायो असहाबी वेझी विया हबीब करीम जी ज़ात बाबरकात वेझी वई मदीने वारे घोट लुक़मो खाधो गिरा खाईंदा विया सहाबी खाईंदा विया महबूबन करीम ने फरमायो सिद्दीक़ जी या रसूल अल्लाह उस्मान गनीअ जे दावत में कहिड़ो न मज़ो आहे चो सुभान अल्लाह चई सही मोहब्बत सां कई हिक में मोहब्बत करायो आहे ॿी कंहिं शइ करायो आहे पुछा कर न अब्दुल अज़ीज़ बलोच खां पुछ हिन दोस्तनि खां पुछ खोसा बिरादरी वारनि खां नबी बख्श खान खां सरदार साहब खां हे सभिनी उॾेरे लाल जे कारकुननि खां नौजवाननि खां पुछ त हे कमु तव्हां खां कंहिं करायो चवंदा त ही कमु असां खां मोहब्बत करायो लाड़काने को साईं हली अचे हिते पहुचे उॾेरे मां काथों जा सफ़र करे किथे पहुचा हे सभु मोहब्बत पहुचायो आहे तव्हां कम कार दुकान मकान घर छॾे जो हिते आया हो तव्हांखे मोहब्बत वठी आई आहे पर ख़बर थी इहा मोहब्बत जेका महबूब जी आहे न इहा मोहब्बत रंग लाईंदई रंग इहा मोहब्बत हेच खे आला कंदी आहे इहा मोहब्बत निकमे खे कार आमद कंदी आहे इहा मोहब्बत कार ॾे बिलाल खे ज़िंदा जीअर जन्नत जो सैर कराईंदी आहे अचो सुभान अल्लाह महबूब मानी खाधी साहबन मानी खाधी हाणे हुजूर दुआ था घुरनि छा था घुरनि महबूब दुआ घुरी या अल्लाह हेॾे तरह जो लफ़्ज़ नथा ॿुधो या अल्लाह उस्मान गनीअ असांखे दावत कई या अल्लाह मां उस्मान जी दावत ते आयुमि उस्मान मुंहिंजे अचण ते ॾाढो ख़ुशि थियो आहे चओ न ख़ुशि थियो आहे अरे तुंहिंजे घर महिमान ईंदा आहिनि ॻाल्हाए न ईंदा अथव महिमान मुल्ले जे घर न ईंदा आहिनि महिमान पोइ बूथ कीअं कंदो आहे जे बूथ ख़राब करे त महिमान पींदा ॻाल्हाए न पींदा ता ख़बर पई हे अहिड़ो महिमान जेको रुगो खाइण न अचे बल्कि ॾियण अचे हाणे सैयदना उस्मान गनी अल्लाह दुआ थी थी या अल्लाह उस्मान असांजे अचण ते ख़ुशि थियो आहे मुंहिंजा मौला जेके असांजे अचण ते ख़ुशि थिया आहिनि तूं बि इन्हनि खां ख़ुशि थी हिकु या अल्लाह उस्मान गनी असांजे अचण ते जेको ख़र्च कयो आहे या अल्लाह इनखे ख़र्च जो बदिलो अदा कर महबूब जे अचण जी ॻाल्हि आहे अचण ते जेको ख़र्च कयो अथसि इनखे बदिलो अदा कर रब चए त मुंहिंजा महबूब अञा तूं उस्मान जे घरां न निकिरंदे बदिलो पहिरियों ॾींदोमांसि अजर पहिरियों ॾींदोमांसि अञा जो साहबी मोटी आया हर साहबी पंहिंजे घर हलियो वियो हैदर करार शेर अली हक़ जो बली फातिह खैबर फैज़ जो दर नबी जो बिरादर सोहर बुतून हसनैन जो बाबो अहले सुन्नत जो काबो चओ सुभान अल्लाह
خوش نصیب آئے ہو ب مہینہ مس تھیا ہوندا جلسے کے لیٹرے اڈیرے لال جی سی ڈی بھی اچی وئی ہے تو آڈیو کیسٹوں بھی اچی وئی ہے یا پھر صاحب جو کو کپائیں تو سی ڈی وار ریلیز تھی آئی آج چو سبحان اللہ عرض پہ کہ بتانے سب پیسہ بھی گھر لیا گیا حیدر قرار جو آئے یہ گھر میں اچن سا چپ کرے وے ہی رہی اما خاتون جنت مدینے والے گھوٹ جی نیانی علی جی گھر جانی حضرت علی دے پھری آئی چی مجھا ور سمجھو نہ تھا سندھی سمجھو تھا نا نہ تو سرائکی پشتو بلوچی سمجھو تھا علی چپ چپ تھو لگی زال تھی پوچھے گھرواری تھی پوچھے زوجہ محترمہ تھی پوچھے حسنین جی امر تھی پوچھے فاطمہ زہرا تھی پوچھے ادا وہاں فاطمہ جن جے گھر ملائک اچن تا اجازت کا بغیر نہیں تھا ہانے واری مومنیانی تھی چوے روڈ تے سینہ کٹنے سٹنے تے کربلا ملہاونے اما خاتون جنت تھی چوے تو مجھو جنازو رات جتے میں کھڑ جو ڈی جو نہ کھڑ جو متا کہیں کہ خبر پڑے تو قد فاطمہ جی ہتری ہوئی ارے شان فاطمہ تے گالایا تو بکلا کبائز کھپے اما خاتون جنت جی پوئے لگ اما خاتون جنت تے طریقے تے عمل کرن واری جے حسین جی اما سا ملاقات کرنی تھی تو گھر میں پرتو کر سینو چاک نہ کر سینو کھڑی بازار میں نہ کٹ جے سینو کھڑی کٹی تھی تو یزید جے مائر جی سنت تئی جکنے پردو کرے گھر میں امامن جو شان ملائیں دی تے یا مجھے فاطمہ جی سنت یہ ماں بھی گھرایا فاطمہ تزارا چست علی وہ چپ چھوڑا ون تو دعوت دیا ماں انتظام تھی گئے حیدر قرار چو اکیلے کے دعوت دیا سب کے جے کہ عثمان دے ہلیا وہ سب ہیریا چلے فاطمہ یہ نہ تھی جو محبوب مہمان سب اچھی ونے نا گھر میں کا شے کونی بظاہر بےزتی نہ تھی ونی خاتون جنت فرمائے تو علی عزت آسانی گھر کا سب کے ملی ہے اس گھرانے سے تو عزت ملی ہے سب کی عزت تو ملی ہے بےزتی چھاجی تھی دی تو ون دعوت رہی ہے حیدر قرار آئے محبوب بکر چیزیں مجھے دعوت تھی عثمان کے ابو بکر کے عمر کے سبنی کے ورچو اچھے سبائی کدو چل سبائی کدا آیا مجھے دل پر حسین حیدر قرار جے گھر جو پوتا محبوب ایک قدم کھڑ دے پہ آئے علی گن دو پہ آئے علی قدم تو گنی چیتو تا اے فات محبوب ان قدمن جے بدرے میں عثمان وانگر ماں بھی کچھ دین دوستو آخری گالا توجہ کر رہے آخری بات تو تھی حضرت عثمان علی حیدر قرار قدم گندو آئیو دسترخوان لگیو اما خاتون جنت نہ باہ پچائی باہ باری نہ تو رکھی نہ مانی پچائی سب برتن گڈ کرے اجو رکھی دھوئی ڈھکنا دئی مسلو وچھائے ہتھ متھے کئی تو اے مجھا مولا مکھے سنیانی تو ماں کیر آیا اے مجھا مولا مکھے سنیانی تو ماں کیر آیا پان تھی چاہیے اے مجھے اللہ ماں حسن حسین جی اما آیا تعارف کرائن تک قربان ہوئی اے مجھے اللہ ماں علیہ جی گھر دھیانی آیا ہے اے مجھے اللہ میں تجھے نبی جی نیانی آیا ہے اے مجھے اللہ ماں دعوت پانچے بابے کی کہیا اے مجھے اللہ بابو تو مجھے آ پر رسولت تجھے آنا اے مجھے اللہ مجھے عزت تجھے لے مجھے مولا ہے گھر ہی عزت وارو آ دعا گری بس کہیں حیدر قرار پہنچیو چی محبوبہ چیا چی دسترخوان لگا حیدر قرار ٹھوپا ہی کونو بڑھیا دسترخوان لگا اجو دسترخوان پہ رکھوں محبوب یہ لکمو کھائی صدیق اکبر نے ڈٹھو صدیق دعوت عثمان جی میں مزو ہو یا علی جی
عثمان جی دعوت بھی عثمان جی ہوئی پر علی واری دعوت جو تا گالی بیا حضرت عثمان چا کہو مجھے برائے دو محبوب مسکرائے چوستا اے عثمان تو نتھو جانی میں محبوب جانا تو بہرحال مجھے دوستو عزیزو ہی میلاد جو پروگرام جو ایڈی جوش و خروش سا ملائے ہوا الحمدللہ یہ تو اپنا برادری وارن جو ہے ملائے پروگرام تھی ہوا بٹے دیانا